शाकिर हुसैन हक जो इमाम आए। का बि ज़बान चुप न हुजे अॼु तव्हां सभु मुंहिंजे हुसैन जा सनागर बणिजी वञो। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए। हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अलैहिस्सलाम आए। अजमल हुसैन अकमल उहो अलैहिस्सलाम आए। हड़ई चो उहो अलैहिस्सलाम उहो अलैहिस्सलाम आए। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए। हुसैन आला हुसैन पाला हुसैन आला हुसैन पाला हुसैन रहबर हुसैन दिलबर। हाय 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 दुनिया वारनि जा दिलबर खोड़ हिने पर सारी कायनात जो दिलबर आहे त करबला वारो हुसैन। हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर। हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उन्हीअ ते जन्नत हराम आए। हुसैन साजे रखी अदावत उन्हें ते जन्नत हराम आए। वरी हिकिड़ो ॿियो मुल्लो ॾाढ़ी बदस वॾी मां त चवंदो इहो इस्तंजा कंदो। सुन्नत आहे ॾाढ़ी जी मुठ रखण हेॾी वॾी ॾिघी ॾाढ़ी रखे। वरी तो चवे त हुसैन त लुटण जे इरादे सां निकितो हुयो। हुसैन त वक़्त जे ख़लीफ़े जो बाग़ी हुयो ऐं यज़ीद खे चए थो रज़ी अल्लाह अनो चई सघिजे थो। यज़ीद खे अमीरुल मोमिनीन चई सघिजे थो। हे मुल्लो थो ॻाल्हाए जो 15वीं सदीअ में पर मदीने वारो साईं थो फरमाए हिकिड़े तंबू जे अंदर खेमे जे अंदर मदीने वारो साईं वेठो आ। इमाम हसन वेठो आ इमाम हुसैन वेठो आ मौला अली वेठो आ खातून अतहर वेठी आ। हुजूर खेमे जे दर ते अची बीही चवनि था त ॿुधो ॿुधो हिन खेमे में जेके पंज हिन जंहिं इन्हनि पंजनि सां प्यार रखियो जंहिं इन्हनि सां सुलह कयो मुंहिंजो उन सां सुलह आहे। जंहिं इन्हनि पंजनि सां जंग कई मुंहिंजी उन्हनि सां जंग जो ऐलान आहे। जंहिं हुसैन सां बुग़्ज़ रखियो रब जो उन सां जंग जो ऐलान आहे। मदीने वारे जो उन सां जंग जो ऐलान आहे। उन ते जन्नत जी खुशबू बि हराम आहे। हुसैन सां जंहिं रखी अदावत उन्हीअ ते जन्नत हराम आहे। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम
आए। हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद। कायद सरबो अगवान के सरवान के रबर रहनुमा के। हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद। उहो शरीयत उहो तरीकत उहो ई नबवी निज़ाम आए। सुभान अल्लाह। खुदा जाने हुसैन शरीयता हुसैन तरीकता हुसैन हकीकता हुसैन मारिफता हुसैन नबी जो दीन आ हुसैन सुन्नता हुसैन शरीयता। मुझो सोनो हुसैन अलैहिस्सलाम दीन भी आहे त मुझो ईमान भी आहे। मां त इहो थो ऐलान कयां अॼु 10 मुहर्रम में हिन हज़ारनि जे इज्तिमा में मुंहिंजो ऐलान यादि रखिजो। क़यामत जे ॾियारे तव्हां सभु मुंहिंजी शाहिदी ॾिजो। गुनहगार वटि ॿियो को अमल न आहे पर मां तव्हांखे शाहिद बणाए अॼु इहो ऐलान थो कयां। मुंहिंजो दीन हुसैन मुंहिंजो ईमान हुसैन मुझो धर्म हुसैन मुझी शरीयत तरीकत हकीकत मारिफत सब कुछ हुसैन। मुझी दिल हुसैन मुझी जान हुसैन मुझो अखियुनि जो नूर इमाम हुसैन। पोइ जेके मूं सां मोहबत रखो था अॼु तव्हां बि इहो ऐलान कयो। लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन। ये न अॼु जेके ये ऐलान कयो था उहे सभु उथी भी हथ मथे करे ऐलान कयो। अल्लाह लब्बैक लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन। खुदा खुश कंदो अल्लाह कंदो क़यामत जे ॾियारे इमाम हुसैन जी कचहरी में हूंदो। आमीन। चओ सल्लल्लाहु अलैहि या कदहिं कुल्हनि ते नबीअ खयो पे कदहिं संदसि सिर सवार नेज़े। ओ कदहिं कुल्हनि ते नबीअ खयुसि पे कदहिं संदसि सिर सवार नेज़े। मके मदीने कदहिं त करबल मके मदीने कदहिं त करबल उहो अलैहिस्सलाम आए। हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन आली मकाम आए। कबूल पे कर मुलाई कमतर असुल का आहे नबीअ जो नौकर। गुलाम इब्ने गुलाम गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो भी गुलाम आए। इब्ने गुलाम आए संदन बचन जो भी गुलाम